वलिय्यिही वस्सलातु अला नबिय्यिही वल वज़्न वल फ़ज़्न वल अद्ल वन नज़्म वल अज़्म बिल जज़म बिवहदतिही बिकिब्रियाइही बिसुल्तानिन व बिइअलानिन व बिइत्क़ानिन व बिईमानिन व बयानिन फ़ी फ़ुरक़ान वहदहु ला शरीका लहु वहदहु बिवहदतिन मुवहिदन बिवहदा वनशहदु अन्न सय्यदना व सनदना व खातमुल अंबिया फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहन नबिय्यु इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजम मुनीरा वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अना सय्यदुल अव्वलीन वल आखिरीन व अना खातमुल अंबिया ला नबिय्य बअदी व अंतुम आखिरुल उम्म ला उम्मत बअदकुम वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऊतीतु लैलतल मिअराज सलासत अशियाइन ऊतीतु ख़वातीम सूरतिल बक़रा वस्सलवातुल खम्स वश्शफ़ाअतु लिउम्मती वहिय नाइलतुन इंशाअल्लाहु फ़ी यौमिल क़ियामा लिमन ला युशरिक बिल्लाह सदक़ल्लाहुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा बाआवाज़े बुलंद दुरूद पाक अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिही वसल्लिम तस्लीमन दाइमन अबदन अबदा 9 नवंबर सन 2023 गोठ हाजी कोड़ा खान लांगा में कारी सफ़ीउल्लाह साहब कारी मोहम्मद मूसा साहब अवा जुमला जमात जी सिक भरी दावत ते तमाम काफ़ी उलमान रात जो देर तही जलसो जारी रहंदो वक्त जी नज़ाकत के ॾिसंदे खुतबे मुख्तसर कंदे शेर के कटींदे वरी तवाजो एहसास भी आहे जो 12 बजे को वठी वेठा हो मानी भी तवाजी तैयार आ डिशन में लिखती पई आ बस सैयद जो बयान थींदो आज़ान को 10 मिनट अग में जमात के मानी भी मिलंदी सो हर शे के शॉर्टकट कंदे चवा तो कुछ बयान करे वठा जेके मोहब्बत से वेठा हो चो सुभान अल्लाह अम्मा आमिना साइंसी फरमाए मुझो महबूब मुस्तफा करीम माके उहो मिलो जो फरमाए जने सोने जी विलादत पई थे मुझे कमरे में ऊंधे हुई गरीब औरत आया बेवा औरत आया पैसा भी ना जो बाजार में तेल वठी सोने जी विलादत वारी रात को दियो बारा का रोशनी कया 4 महीना अग में मुझो मुड़स भी वफात करे वे हो अम्मा के हाथ भी आवाज ता चन आमिना दुनिया जे दियन जी केड़ी जरूरत आ दुनिया जे तेलन जी केड़ी जरूरत आ रोशनी जी केड़ी जरूरत आ आमिना तुझे कमरे में वो सिराज मुनीरा वारो दियो मिठो मोहम्मद तो अचे जे अचण सा मक्को भी रोशन थी वेंदो शाम जा महल हितों नजर ईंदा आमिना तू घबराए छो थी एड़ो सिराज मुनीरा है
अल्लाह से कुरान में पंज महबूब मुस्तफा के चोवा मुझा सोना नबी तू सिजवा पर सिराज मुनीरा मुझा मोहम्मद तू थदान वारो सिजा। अल्लाह से कुरान में वरी बे सिज जो भी जिक्र क्यों आ जंहिंजे लाइ चए थो सिराजऊं वहाजा। ओ ज़िले घोटकी जा मुसलमानो हिकिड़ो सिज सुबुह जो उभरदो आ जंहिंजी रोशनीअ में तव्हांजे इलाइक़े में फुटी जो फसल तो तैयार थिए। हासे असांजे ज़िले शिकारपुर में कंदकोट कश्मीर में जैकबाद में लारकाणे में हिन महिल लाबारो हले तो थ्रेशर लगे तो सारिन जो फसल तैयार थियो आहे। इन सिज जे ज़रिए मां अल्लाह सही किथे कमंद जो फसल तो तैयार कयां, किथे केलन जा बाग, किथे अंबन जा बाग, मिन बक़लिहा व क़िसाइहा व फूमिहा व अदसिहा व बसलिहा। वरी कुरान तो चे फअंबतना फीहा हब्बा व इनबा व क़ज़बा व ज़ैतूना व नख़ला व हदाइक गुलबा व फाकिहता व अब्बा व ज़ैतून व रुम्मान मुतशाबिहा व गैर मुतशाबि उन्ज़ुरू इला समरिही इज़ा असमर व यनई। ओ मुझा सोना मोहम्मद इन सिज जे ज़रिए मां अल्लाह फसल तो पचाया। इन सिज के गरमाइश ॾिनी आ जहन्नम जी बाफ़ मों, पर मुझा सोना मोहम्मद तू भी सिजा पर तू थदाण वारो सिजा। तुझे थदाण वारी सिज जी रोशनीअ में वरी तुझे मुरीदन मों अबू बकर सिद्दीक़ तैयार कयो आ। ओ सोना तू भी सिजा जीअं हुन सिज जे ज़रिए काथे नारंगियूं, काथे मेवा, काथे खजी, काथे कणक, काथे कमंद, काथे बाग थो तैयार कयां, पर मोहम्मद तो वारी सिज जी थदाण में उमर साईं फारूक आज़म थो तैयार कयां। सोना तो वारी सिज जी थदाण में हाफिजुल कुरान, जामिउल कुरान, सखी हयादार हजरत उस्मान तो तैयार कयां। सोना तो वारी सिज मुनीर जी थदाण में मुर्शिद अली शेर खुदा फातिह खैबर असदुल्लाह तो तैयार कयां। ओ सोना तू भी सिजा तो वारी सिज जी थदाण में हजरत खालिद बिन वलीद सैफुल्लाह तैयार कयो, अल्लाह जी तलवार। अब्दुल्ला बिन मसूद कुरान जो शेख तफसीर तैयार कयो। ओ सोना तू भी सिजा तो वारी सिज जी थदाण में मदीने में असाबे सुफा जे थले ते जेको मदरसो ठयो, मदरसे जो नालो बैतुल्ला, मदरसे में पढ़ण वारे किताब जो नालो कलामुल्ला। ओ सोना मदरसे में पढ़ाण वारो तू उस्ताद मोहम्मदुर रसूलुल्लाह। सोना तो वारी सिज जी थदाण जी रोशनी में जेको मदरसो ठयो उन जो इम्तिहान वठण वारो मां खुद अल्लाह। तॾहिं त इन रोशनीअ में जेका जमात तैयार थी सवाल को साहब जिन जो सर्टिफिकेट रज़ी अल्लाह अन्हु फरज़ो अनो माला उन्हनि को अर्श ते राज़ी, तुझा साहबा मां को फर्श ते राज़ी। अख मारे कर त मां थोड़े टाइम में कुछ इल्मी नुक्ता तोखे ॿुधाए वञा। तॾहिं त मुंहिंजी अम्मी आयशा सिद्दीक़ा तय्यबा ताहिरा आसमान ॾे तके चवे थी, ओ आसमान तूं वॾाई न कजांइ, तकब्बुर न कजाए, फख्र न कजाए, लना शम्सुन वलिल आफाक शम्सुन। आसमान तोखे भी अल्लाह सिज ॾिनो आ, पर मां बीबी आयशा के भी अल्लाह मिठो मोहम्मद सिज ॾिनो आ। पर शम्सी खैरुम मिन शम्सि समा। आसमान तो वारो सिज शान में घटा, मां बीबी आयशा जो सिज मिठो मोहम्मद शान में मथे आ। आसमान तो चवे मुझी अम्मी आयशा के दलील तदे दावा वडी कई थी त तुझो सिज भलो आ, पर मां आसमान जो सिज घटा। दावा त वडी कई थी पर दलील भी तदे न। अल्लाह अकबर। अम्मा आयशा अरबी में जेके लफ्ज चया अच त बुधाया आसमान के चेती फ़इन्न शम्स ततलु बादल फजरे व शम्सी तालिउन बादल इशा। आसमान जेको तुझो सिजा वो सुबह जो फजर जी नमाज का पो उभरदो आ, पर जेको मां आयशा के रब सिज ॾिनो आ इहो चमकंदो ई सोमाणी नमाज का पो रात जो आ। मज़ो त तॾहिं आ न जेको ऊंधे में चमके।
ॾींहं जो त सभु रोशन वेठा आहियूं, हिक ॿिए खे ॾिसूं था। सिजु लहंदो, जलसो हलंदो, लाइटूं बंदि कर, पोइ जेको चमके त पोइ मज़ो आहे न। ऊंदहि में त हिक ॿिए जा हथ ई नथा नज़र अचनि। पर अम्मा आयशा चए थी जेको सिजु अलाह मूंखे ॾिनो मिठो मोहम्मद ईअं चमकंदो हो जो मां राति जो पंहिंजे कमरे में टोपे वारी सुई गुम थी वेंदी हुई, मां उहा बि ॻोल्हे वठंदी हुयमि। तॾहिं त मुंहिंजा दोस्तो, क़ुरान जा आशिको, दीन जा परवानो, अम्मा बीबी आमिना चेती हुयो त मुंहिंजो यतीम ॿार जो मुंहिंजे दर ते 300 दायूं आयूं, दरवाज़ा खड़काए चवनि पियूं ॿार ॼायो आहे। चए बिल्कुलु ॼायो आहे। नालो छा अथसि? चए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अबू जहल जहिड़ो कट्टर दुश्मन बि चए पियो मञाए कोन थो, ॾाढो ज़िदी आहियां, पर नालो अहिड़ो भड़ो थी जो मां दुश्मन खणा थो बि चप चुमियूं था ॾियनि। रब का प्यारा नाम मोहम्मद, सबसे प्यारा नाम मोहम्मद, चांद से रोशन नाम मोहम्मद, दूध से सुथरा नाम मोहम्मद, आंख का तारा नाम मोहम्मद। तकबीर में, कलमे में, नमाजों में, अज़ानों में है नाम इलाही से मिला नाम मोहम्मद। इस नाम की बरकत दिले उशाक से पूछो, जहाँ आ जाती है जो तन में लिया नाम मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इन करे उलमा लिखियो आहे अॼु बि क़यामत ताईं के मुस्लमान जे घरवारीअ जे पेट में पहिरियों महीनो ॿार जो हमल थिए, ॿार पेट में अचे, जेको चवंदो अल्लाह साईं इहो ॿार जेको मुंहिंजी घरवारी जे पेट में तयारु थो थिए, इहो ॼमंदो मां नालो मोहम्मद रखंदोमांसि। अल्लाह ताला इन इस्म मोहम्मद जी लज रखी उन जे औरत जे पेट वारे ॿार खे रब थो फरमाए मां पुट करे पैदा कंदोमांसि। हाँ साईं, जंहिं साल मुंहिंजो मिठो मोहम्मद ॼायो उन साल मौलाना मखदूम हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे कंहिं बि औरत खे न्याणीअ जो ॿार न ॼायो, मोहम्मद जे सदके सभिनी औरतुनि जे पेट में ॿार पुट करे पैदा कई। ऐं ईअं बि उलमा लिखियो आहे त हो घोटकी ज़िले वारो तव्हांजी दुआ क़बूल न थिए, सैयद हबीबुल्लाह शाह को वज़ीफ़ो वठी वञो, जे दुआ क़बूल न थिएव त जंहिं शख़्स जो नालो घोटकी में मोहम्मद हुजे उनखे चवंदा कयो तूं दुआ घुर ऐं रब खे सुणे मोहम्मद जे नाले जो वास्तो ॾे, असां आमीन कंदासीं। अल्लाह जी हिकिड़ी घड़ी रहमत जी जोश में अहिड़ी ईंदी मोहम्मद जे नाले जे सदके तव्हांजी दुआ बि क़बूल करे छॾींदो। अल्लाह अकबर। क़यामत जो ॾींहुं थींदो, रब पंहिंजे सोणे खे चवंदो या मोहम्मद, जंहिंजो नालो मोहम्मद हूंदो उथी बीहंदा। अल्लाह साईं चवंदो तव्हां छो उथी बीठा हो, मां त पंहिंजे सोणे खे थो सॾु कयां। रब असांजो बि अबे अम्मा नालो मोहम्मद रखियो, चङो मां अल्लाह जी रहमत खे जोश आहे। यार खे पंहिंजो यार प्यारो हूंदो आहे, दोस्त खे पंहिंजो दोस्त प्यारो हूंदो आहे। मुंहिंजे महबूब जे नाले जहिड़ो नालो त लेखो ई नथो कयां, हलो तव्हांखे बि बख़्शे छॾियो। मौलाना पीर ज़ुल्फ़कार नक्शबंदी लिखियो आहे त मां ॿाहिरि मुल्क में वियमि तबलीग जे दावत और ख़िताबत जे सिलसिले में। मूंखे दोस्तनि जो साईं हिकिड़ो क़ब्रिस्तान आहे, ज़ियारत कयो। मां जो ॾिठमि त वॾो क़ब्रिस्तान हो, चौदीवारी लॻल हुई। क़ब्रिस्तान जे ॿाहिरों वॾी गेट हुई, गेट जे भरिसां लोही बोर्ड लॻल हो। उन लोही बोर्ड ते 3 जुमला लिखल आहे, ख़बरदार हिन क़ब्रिस्तान में उन मैयत के जनाज़े के दफनाईंदासीं जंहिंजे सीने में अल्लाह जो कुरान हुजे, माना हाफ़िज़ हुजे। ऐं ॿियो शर्त लिखल हो, ख़बरदार हिन क़ब्रिस्तान में उन मैयत के दफनाईंदासीं जेको आलिम भी हुजे, मुफ्ती भी हुजे। ऐं टियों शर्त लिखल हो, ख़बरदार हिन क़ब्रिस्तान में उन जी क़ब्र ठहंदी जंहिंजो पीउ मां नालो बि मोहम्मद रखियो हुजे। मौलाना चए थो मां अंदर जो वियमि त सुभान अल्लाह 400 क़ब्रूं मूंखे नज़र आयूं। चइसि अल्लाह जो कसम 400 जेके क़ब्रुनि में मुर्दा सुता पिया आहिनि, इहे सभु आलिम बि अथी, मुफ्ती बि अथी, क़ुरान जा हाफ़िज़ बि अथी। इन्हनि सभिनी जो नालो मोहम्मद थी। अल्लाह अकबर। अम्मा आमिना साण थी फरमाए तवज्जो को वक्त मुख्तसर आहे, थोड़े टाइम में कुछ मोती तव्हांखे ॾेई वञा। अल्लाह अकबर कबीरा। चेती जॾहिं मुंहिंजे यतीम मोहम्मद के 300 दायूं न खणी वयूं, ताना हणी वयूं त अब्दुल्ला पीउ ज़िंदा कोनेसि,
हिनके पालींदासे परवरिश कंदासे कुछ न मिलंदो वडेरन जा बार खणदासे भोतारन जा सरदारन जा जातो माल भी मिले 300 पलीत औरतूं मुशरिका माल जे कढ वयूं यतीम मोहम्मद के छड़े वयो बीबी आमिना जी अखिल में पानी अची वियो सीरत हलबिया जो किताब लिखे तो आमिना आसमान दे तके करे रब के दान दिनी मौला मुझे पुत्र के यतीम न करेया 300 दायूं यतीमी जो तानो दई मुझे मोहम्मद के झोल में न खणी वयो त हातिफी आवाज आया आमिना छो थी रोए ये मुशरिका दायूं इनन जी झोल पली तुई मुझो मोहम्मद इनन जे झोल जे लायक ही न हो अल्लाहु अकबर मुशरिका औरत जी झोल में मां मोहम्मद के किया समारींदुम बाकी चवे थी यतीमा हिन के केर घुमाइंदो केर रांद खेडाइंदो अलम यजद क यतीमन फआवा ओ घोटकी वारो तवा के भी अल्लाह बच्चा दिना तवा पांजे बच्चन के घोटकी जी बाजार मो गुडियूं वठींदा हो साइकिल वठींदा हो रांदीका वठींदा हो आसे हथरा दू ठहल कारियूं वठी बच्चन के घर में खेडाइंदा हो ओ आमिना तुझे यतीम मोहम्मद के रांदी के जी जरूरत पवंदी त सुम्यो पियोंदो आंगुर सा इशारो कंदो मां अल्लाह चोडीअ जो चंड तुझे पुत्र के रांदी को करे दींदो मास इक़्तरबत साअत वन शक्कल कमर आमिना तुझो यतीम मोहम्मद वडो थींदो अबू जहल चौंदस जे सच्चो नबी आ त चंड के ब टुकड़ा कर वेठो मक्के में हूंदो इशारो कंदो चोडीअ जो चंड ब टुकड़ा करे तुझे पुट मोहम्मद जी झोल में उछलाइंदो मास नबी साईं जा चाचा 14 रुगो बिन चाचन के कलमो नसीब थियो एक हजरत अब्बास रजी अल्लाह ताला बो सैयद शुहदा हमजो साईं रजी अल्लाह ताला मां जंगे उहद के मैदान में मक्के पाक वियोस उम्रे ते मां नबी साईं जे चाचे जी कब्र ते कुरान पढ़ी आया सैयद शुहदा हमजो साईं रजी अल्लाह ताला वो चाचो अब्बास पे चवे एक दफे साईं के भाईटा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां तो के नंढे होंदे को सुञाणा था तू वडे कमाल वारो आ जॾहिं नबी से नबूअत जो ऐलान कयो उन वक़्त जी ॻाल्हि थो ॿुधायसि चाचा चाचा कीअं ते भाइटा तूं नंढो हूंदे बीबी आमिना वटि सुतो पियो हूंदे तूं हीअं कंदे त अलाह चंड खे हीअं कंदो वरी हीअं इशारो कंदे वरी चंड हीअं थींदो मां सम्झी वियुमि त जेके अलाह चंड सां खेॾाए थो इहो कमाल वारो भाइटो तवज्जो कयो मुंहिंजा दोस्तो अम्मा आमिना रोए पई हाय काश मुंहिंजो मुड़ुस हुजे अब्दुल्ला मुझे यतीम मोहम्मद के सिंगारे कुलन ते खणी मक्के जी बाजार घुमाया सेरो तफरी कराया आमिना रोन दुनिया जा बार दुनिया जे इलाकन जा टूर कंदा सेरो तफरी कंदा घोटकी वारो जी तवा सा पंजी औलाद के मेरान कार में 3D गाड़ी में एक्सला में जीला में व्यारे ज़ियारत वठी वेंदा हो तवा कादे आजम जे घर घुमण वींदा हो तवा पंजी औलाद के कोटा वठी वनो कोहे मरी वनो बलोचिस्तान वनो फूल बाग घुमायो कोट जी किलो घुमायो मुंह जो दड़ो घुमायो हाँ से सखर जो मासूम शाह मीनारो घुमायो तवा पंजी औलाद के लबे मेरान वठी वनो पर आमिना तुझे पुट मोहम्मद के जडे घुमाण जो टाइम आयो कुरान तो फरमा रब तो चे एड़ी जात घुमाइंदो मां जिते को मां जो लाल न आयो व न अची सघंदो या अल्लाह काथे घुमाइंदे मिठे मोहम्मद के चे तो वन नजम इज़ा हवा मा ज़ल्ल साहिबुकुम व मा गवा व मा यल्तिक़ु अनिल हवा इन हुव इल्ला वहयु यूहा अल्लमहु शदीदुल क़ुवा ज़ू मिर्रतिन फस्तवा व हुव बिल उफ़ुक़िल अअला सुम्मा दना फतदल्ला फकान क़ाब क़ौसैन औ अदना फअौहा इला अब्दिही मा औहा मा कज़बल फुआद मा रआ अफ़तमारूनहु अला मा यरा आमिना तुझे यतीम के मां रब घुमाइंदुम किथे इंद सिदरतिल मुंतहा इंदा जन्नतुल मावा सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा आमिना रोन या चूंड भी मां अल्लाह जिया बचपन में तुझे पुट मोहम्मद के आराम जेला मां बीबी हलीमा जी झोल चूंडिया वरी जवानी में सोने मोहम्मद जे आराम जेला मां अबू बकर सिद्दीक जी झोल चूंडिया
टे ॾींहं टे रातियूं अड़े ज़ालिम सिद्दीक़ खे न ॻाल्हाईंदो कर मता अल्लाह क़ब्र में शिकिल न फिराए छॾई। वाह अबू बकर तुंहिंजी झोल बि मां रब चूंडी। टे ॾींहं टे रातियूं गार में सुण मोहम्मद निंड थो करायां। अबू बकर ईअं दीदार करेसि जीअं हिन ख़ामोश क़ुरान जो कारी टिनि ॾींहंनि में ख़त्म करदान। अबू बकर तूं बि टिनि ॾींहंनि में वज़्ज़ुहा जे चेहरे जो ख़त्म कढी वठ। आमिना तुझे पुट जी झोल चूंडी आराम जे लाइ मुठे मोहम्मद के 12 रबिउल अव्वल ते वरी बीबी आयशा जी झोल में सुमारींदोमांसि। चओ न सुभान अल्लाह। बस मां खुतबे में आखिरी हदीस पढ़ी तवज्जो कर। आज़ान में 15 मिनट बचान। मुझे 5 मिनटन में गाल खत्म करनी है छो त तांजी मानी भी निकती पई आ। मांखे तवां जो एहसास आ 12 बजे को वठी वेठा हो। अल्लाह अकबर कबीरा। जरे मुझो सोनो मोहम्मद हाणे मेराज जी रात मथे पोतो। रब चो छा खणी आवा मां अल्लाह जे ला तोहफो। अल्लाह जे रसूल चो मौला दोस्त दोस्त दे वेंदो आ तोहफो खणी वेंदो आ। जी असां शिकारपुर वारा दुबई वेंदा हूं सऊदी वेंदा हूं ॿियनि ज़िलनि में वेंदा हूं पंहिंजे यारनि ॾे शिकारपुर जो तोहफ़ो आचार खणी वेंदा हो। तव्हां घोटकी वारा पंहिंजे यारनि ॾे घोटकीअ जा पेड़ा खणी वेंदा हो तोहफ़े में। हासे मीरपुर वारा माओ खणी वेंदा आहिनि। तोहफ़ो ॾिबो आहे उहो जेको यार वटि न हुजे या घटि हुजे। अल्लाह फरमाए सोना मोहम्मद मुंहिंजे लाइ कहिड़ो तोहफ़ो खणी आवां। मौला सोचा पियो त पंहिंजे रब जो दीदार करण थो वञा जुतीअ सां अर्श ते वञा तो रब ॾे कहिड़ो तोहफ़ो खणी वञा। या अल्लाह जेका शइ खणा पियो उहो तुंहिंजी ज़ात वटि आहे आहे कहिड़ी शइ जी तोखे खोट आहे। मलहुल मौला फलहुल कुल। दुनिया में जेका शइ आहे रब तुंहिंजी आहे। बस पोइ मां मिठे मोहम्मद हिकिड़ो तोहफ़ो अहिड़ो चूंडे आवां जेको तुंहिंजी ज़ात वटि रब आहे बि कोन थींदई बि कोन कॾहिं ईंदई बि कोन। वाह जो तोहफ़ो आहे। अहिड़ो तोहफ़ो खणी आवां अथई बि कोन रब ईंदई बि कोन थींदई बि कोन। अल्लाह फरमायो मुंहिंजा सोना नबी कहिड़ी शइ आहे जेका मां रब वटि कोन्हे। मुंहिंजो सोनो मोहम्मद सजदे में किरी पियो। अल्लाह जे आॾो रोई करे चए थो अल्लाहुम्मा ला उसी सनान अलैका कमा असनैत अला नफ्सिक। या अल्लाह मां मोहम्मद तुझे दर ते अॼु निवड़त जो तोहफ़ो खणी आवां आजिज़ी खणी आवां। जेको आजिज़ थींदो उहो रब न थींदो। कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद। तूं बेपरवाह बेनियाज़ा तोखो केरु पुछंदो। रब चो भलो तोहफ़ो खणी आवां अच त मां अल्लाह बि तोहफ़ो ॾियां। ॿुधो रब जा तोहफ़ा मां खुतबे में पढ़ियो। ऊती तु लैलतल मेराज सलासत अशियाइन। घोटकी वारो नबी साईं तव्हां असांजे लाइ 3 तोहफ़ा खणी आयो अर्श तो। या अल्लाह कहिड़ो तोहफ़ो। ओ नबी तुंहिंजी उम्मत खे तोहफ़ो थो ॾियां। ख़वातीम सूरतिल बक़रा आमनर रसूल हो वठी करे लिल्लाहि मा फिस समावात। आमनर रसूल को वठी करे ला युकल्लिफुल्लाहु नफ्सन इल्ला वुसअहा लहा मा कसबत व अलैहा मक्तसबत। ये आयतूं जेको तुझो उम्मती रात जो पढ़ी सुम्हंदो अर्श जे खजाने में लिकाए रखियूं। आयतुल कुर्सी पढ़ी सुम्हंदो सॼी रात उन जे घर ते मलाइकनि जूं चौकियूं हणाईंदोमांसि। ऐं जे तहजुद में जाग न थी ये आयतूं पढ़ी सुम्हे त तहजुद जो सवाब बि ॾेई छॾींदोमांसि। या अल्लाह ॿियो तोहफ़ो मुंहिंजी उम्मत खे कहिड़ो चए वसलवातुल खम्स 50 नमाज़ ॾिनियूं वरी घटि थियूं वरी 50 मो घटि थींदे थींदे 5 थियूं। अल्लाह फरमाए घबराए न सोना नबी ॾिनियूं 5 तमान पर सवाब 50 जो ॾींदोमान। या अल्लाह 50 घटा मुंहिंजी उम्मत खे अञा वधाए चे डंदड़ हणी नमाज पढ़दा त 70 जो सवाब ॾींदोमान। नबी चो या अल्लाह 70 भी घटा अञा मुंहिंजी उम्मत जो सवाब वधाए छो त उम्र थोरी आहे। चे पटको पाए नमाज हिक पढ़दा सवाब 100 ॾींदोमांसि। या अल्लाह 100 भी घटा अञा वधाए चे तुंहिंजो उम्मती जेको जामिया मस्जिद में हिकु फर्ज़ पढ़े त 500 फर्ज़ जो सवाब। या अल्लाह इहो भी घटा अञा वधाए चे बैतुल मुक़द्दस मस्जिद अक्सा जिते ज़ालिमनि जी जंग थी हले अल्लाह फ़लस्तीन के आज़ाद कराए उन मस्जिद में हिकु नमाज पढ़े 25,000
इमाम नमाज जो सवाब दींदुम या अल्लाह यो भी घटा अन्या वदा चे मदीने जी मस्जिद में एक फर्द पढ़न त 50,000 फर्द जो सवाब दींदोमान या अल्लाह मुझी उम्मत के अन्या वदा चे बैतुल्लाह वारी मस्जिद जेका सजी दुनिया जे मस्जिदुन जी अमड़ा इते नमाज पढ़न त लख जो सवाब दींदोमान या अल्लाह अन्या मुझी उम्मत के वदा चे हलिया चल भला रमजान में उम्रो कन एक फर्द पढ़न त 70 लख जो सवाब दींदोमान या अल्लाह इहो भी घटा अन्या वदा चे मुझे रस्ते में दीन जा दाई थन मानुन के दीन तबलीग जी दावत देन जिहाद फी सबीला में वनन त करोड़न में सवाब दींदोमान रब टियों तोहफ़ो कहिड़ो आहे चे वशफ़ाअतु लिउम्मती वही इंशाअल्लाह यौमल क़ियामत नबी अव्वल अव्वल महशर में शफ़ाअत जो झंडो तोखे ॾींदुसि पर नबी से फरमायो मुंहिंजी शफ़ाअत उनखे नसीब थींदी लिमन ला युशरिकु बिल्लाह जेको सॼी ज़िंदगी नक पेशानी अल्लाह जे दर खां सवा ॿिए जे दर ते न झुकाईंदो न झंडे ते न कंडे ते न डंडे ते हाँ साईं न वडेरे भोतार जे आॾो न वरी कंहिं पीर मुर्शिद जे आॾो सॼी ज़िंदगी नक पेशानी ॿिए जे पेरनि ते न किरंदो मां अल्लाह जे दर ते झुकंदो नबी से फरमायो जंहिं रब जे दर ते पेशानी झुकाई इन मुवहिद जी शफ़ाअत क़यामत ॾींहुं मां नबी ज़रूरु कंदोमांसि अल्लाह ताला मुझे कलमात के कबूल फरमाए जिंदगी बाकी मुलाकात बाकी आज़ान में 7 मिनट बयान दोस्त जल्दी मानी हलाइन बकाया प्रोग्राम मगरिब खां पोइ वमा अलैना इल्लल बलाग।